हैदराबाद क्लब जी कमेटियन में मदाखलत वारो मामलो अदालत पहुंची वियो। सिंध हाई कोर्ट स्पोर्ट्स कमेटी जे मेंबर तरफां दाख़िल दरख्वास्त ते कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, रांदियुनि वारे सेक्रेटरी, डायरेक्टर हैदराबाद क्लब जे सदर खां जवाब तलब कंदे एडमिनिस्ट्रेटर सैयद हसन अली खे ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुक्म ॾिनो आहे। हैदराबाद क्लब जे स्पोर्ट्स कमेटी जे मेंबर रेहान खानज़ादे तरफां एडवोकेट अख्तर अली अबड़ो जी मार्फत सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद नंबर 2 जी अदालत में दरख्वास्त दाख़िल करे छॾी। दाख़िल कयल दरख्वास्त में दरख्वास्त गुज़ार मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त हैदराबाद क्लब में एडमिनिस्ट्रेटर सैयद हसन जी मुक़ररी गैर क़ानूनी आहे। दरख्वास्त में चयो वियो आहे त हैदराबाद क्लब में एडमिनिस्ट्रेटर हैदराबाद ज़िले में फ़र्ज़ सरअंजाम ॾींदड़ खे मुक़रर करे सघिजे थो, जॾहिं त हसन शाह जो तालुक़ जामशोरो ज़िले सां आहे। दरख्वास्त गुज़ार ॼाणायो आहे त हैदराबाद क्लब मेंबरनि जी फीस ते हलंदड़ इदारो आहे। उन में सूबाई सलाहकार अरबाब लुत्फ़ुल्लाह जे कैंप ऑफिस क़ाइमु करणु सरकारी मदाख़लत ऐं गैर क़ानूनी कमु आहे। दरख्वास्त गुज़ार ॼाणायो आहे त एडमिनिस्ट्रेटर सैयद हसन शाह अख़्तियारियुनि जो नाजाइज़ इस्तेमालु कंदे क्लब जी जोड़ियल कमेटीज़ में मदाख़लत करे रहियो आहे, जेका बंदि करे कमेटीज़ खे क़ानून मूजिबि कमु करणु ॾिनो वञे। अदालत दरख्वास्त खे ॿुधण जोॻो करार ॾींदे कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, रांदियुनि वारे सेक्रेटरी, डायरेक्टर हैदराबाद क्लब जे सदर खां जवाब तलब करण सां गॾु एडमिनिस्ट्रेटर सैयद हसन शाह खे 17 नवंबर ते ज़ाती तौर पेश थियण जो हुक्म ॾिनो आहे।